सुरमो सुर्खीअ जो जॾहिं पातो जन तॾहिं पाती तन रौनक रेटे जहिड़ी। ऐं गुज़ारिश कंदुसि तालके थाणा बुला खान जे नायब नाज़िम साईं ग़ुलाम हैदर मेमन साहब खे त हू अची ख़िताब कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई मान वाला साईं डॉक्टर नबी बख्श बलोच साहब, जनाब मलिक हादी बख्श साहब, जनाब हाजी निसार अहमद साहब नागौरी सोसाइटी, जनाब सिराज अहमद सहतो साहब PPO थाणो बुला खान, शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब चेयरमैन अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन, असांजा नाज़िम नायब नाज़िम काउंसलर साहिबान, डॉक्टर भवनमल MS तलका अस्पताल थाणो बुला खान ऐं असांजा सभई डॉक्टर साहिबान, मौज़दीन शहर, असांजा सहाफ़ी दोस्त, अस्सलाम वालेकुम। अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन तरफ़ां अॼु वरी ख़ुशियुनि सां भरियल ही प्रोग्राम शेख साहब ऐं संस टीम जूं ख़िदमतूं शामिल आहिनि, जंहिंजी साराह करणु संदन हक़ु आहे। हिन खां अॻु बि शेख साहब जे काविशुनि ऐं कोशिशुनि सबबु अहिड़ा काफ़ी प्रोग्राम पेश कया विया आहिनि जिन में ग़रीबनि लाइ ख़ुशियूं ऐं भलाई शामिल आहिनि। ख़िदमत जे उन जज़्बे सां सरशार शेख साहब सदाईं इन सोच में हूंदो आहे त कंहिं न कंहिं नमूने सां ग़रीब अवाम जी ख़िदमत कजे। अॼु 33 इज्तिमाही जोड़नि जो निकाह उन सिलसिले जी कड़ी आहे। ख़ुशीअ जे हिन मौक़े ते शादीअ जे बंधन में बंधिजड़ उन्हनि 33 जोड़नि खे संदन निकाह जे मौक़े ते मुबारकबाद अर्ज़ु कयां थो ऐं उमेदु आहे त संदन अज़दवाजी ज़िंदगी ख़ुशगवार ऐं पुरमसरत हूंदी। ग़ुरबत सबबु असांजे हिन इलाइक़े खे अहिड़नि ख़िदमत गुज़ार हस्तियुनि जी सख़्तु ज़रूरत आहे जंहिं सबबु ग़रीब माण्हुनि खे कंहिं न कंहिं शकिल में रिलीफ मिली सघे। आख़िर में शेख साहब सां शामिल सभिनी दोस्तनि जी महिरबानी जिन हिन कार ख़ैर खे सुठे ऐं सुहिणे नमूने सां सरअंजाम ॾिनूं, पिंडाल में वेठल असांजे सभिनी दोस्तनि जी महिरबानी जिन वक़्तु कढी अहिड़ियुनि सरगर्मियुनि जी हिमत अफ़ज़ाई कई। आख़िर में KTN ऐं सिंध TV जा दोस्त जेके अॼु असां सां गॾु आहिनि उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो जिन असांजे हिन इलाइक़े खे कवरेज ॾियण लाइ हिते पहुता आहिनि। संदन महिरबानी।